अॼु असां मौजूदु आहियूं ही क्लिफ्टन ऐं बोर्ड बेसन जो गॾियल थाणो आहे। हिन थाणे में मौजूदु आहियूं, हिन अहाते में। हिते ॿुधायो पियो वञे त पुलिस कार्रवाइयूं पियूं हलनि, जेके खदड़ा फ़क़ीर आहिनि, जेके शहर जे मुख़्तलिफ़ सिग्नल्स ते बीह करे ऐं गाॾियुनि खे रोके करे उहे ख़ैरात वठंदा आहिनि। उनजे क्रैकडाउन लाइ हिकिड़ो ऑपरेशन हो। उन ऑपरेशन में जेके कुझु गिरफ़्तारियूं थियूं, उन्हनि गिरफ़्तार थियल कुझु खदड़ा फ़क़ीर जेके उन्हनि खे हिते आंदो वियो क्लिफ्टन थाणो ऐं बोर्ड बेसन थाणो आहे उनजे अहाते में। हिते जॾहिं उन्हनि खे आंदो वियो त उन में जेके गिरफ़्तार हुया कुझु उन्हनि में जेके खदड़ा फ़क़ीर आहे उहे मुश्तइल थी विया। ऐं मुश्तइल थी करे मां तव्हांखे ॾेखारे सघां थो, मुंहिंजो कैमरामैन आहे हीअ क्लिफ्टन थाणे जो हीअ रूम कमिरो आहे जेको मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ज़ूम करे ॾेखारे त हीअ कमांड एंड कंट्रोल रूम जो दरवाज़ो आहे। अंदरि हिन में जेके सेफ सिटी तहत आहिनि लॻियल आहिनि। खदड़ा फ़क़ीरनि पारां जेको एतिजाज कयो पियो वए, उन एतिजाज कंदे उन ते भञ ड्रा कई आहे, हिन दरवाज़े खे टोड़ियो आहे। गॾोगॾु भरिसां जेका हीअ आहे खिड़की आहे हेडमोर रूम जी, उनखे टोड़ियो आहे। हीअ जेको कमिरो आहे उहो इंतिहाई असास आहे। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हिन पासे हीअ कमांड एंड कंट्रोल रूम जेको क़ाइमु कयो आहे, शहर जूं जेके मुख़्तलिफ़ ॾोह जे वारदातूं थियनि थियूं उन्हनि खे हिते मॉनिटर कयो वेंदो आहे। पर जेको हिते उन्हनि खदड़नि फ़क़ीरनि पारां जेको गिरफ़्तारी ख़िलाफ़ु जेको उनजो मुज़ाहिरो उहो मुश्तइल थी विया ऐं उन्हनि हिते भञ ड्रा कई, जंहिं सबबु हीअ गेट टुटल आहे। गॾोगॾु हिते ॿाहिरि जेके कुझु गुलदान मौजूदु आहिनि उन्हनि खे टोड़ियो वियो आहे। वाक़ई जॾहिं कंट्रोल मां निकिरी वियो त पुलिस कार्रवाई कंदे जेके हुते एतिजाज पिया कनि, जिन भंडरा कई आहे, उन्हनि खदड़नि फ़क़ीरनि खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो त हिन वक़्तु 9 ॼणनि खे नामज़द करे ऐं कुझु अणॼातल जेके आहिनि अणसुञातल आहिनि उन्हनि जे मथां FIR कटी वई आहे। जेका हीअ थाणो क्लिफ्टन आहे पर असां गॾोगॾु बोर्ड बेसन थाणो हीअ हद ईंदी आहे बोर्ड बेसन थाणे जी हद में। बोर्ड बेसन थाणे ते हिन वाक़े जी FIR कटी वई आहे। जेके मुश्तइल हुया, जेके खदड़ा फ़क़ीर उन्हनि खे गिरफ़्तार करे लाकअप कयो आहे। पुलिस अमलदारनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, हुननि जो इहो चवणु आहे त हुननि खे हिकु कार्रवाई कई वई जेका ही मुख़्तलिफ़ सिग्नल्स ते बीहंदा आहिनि ऐं गाॾियुनि खे रोकींदा आहिनि त ट्रैफ़िक बि जाम थींदा, जंहिं सबबु ट्रैफ़िक एहलकार हुया कुझु ऐं कुझु ॿिया डिस्ट्रिक्ट वारा हुया। उन मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में जेके मुख़्तलिफ़ शहर जा ॿिया थाणा आहिनि उन्हनि ते मुंतक़िल पियो। पर हिते जिन खे आंदो वियो उन्हनि खे हिते पहुचण खां बाद हू मुश्तइल थी विया ऐं उन्हनि भञ ड्रा कई ऐं भञ ड्रा जेका उन्हनि कानून हुन में पंहिंजे हथ में खयो, उन नतीजे में हाणे उन्हनि ते FIR कटी वई आहे। FIR सुबुह सां उन्हनि खे डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट वटि पेश कयो वेंदो। वधीक जेका कार्रवाई हूंदी उन हवाले सां उहो कोर्ट इन जो फ़ैसिलो ॾींदी। पर मां तव्हांखे ॿुधाईंदो हीअ कमांड एंड कंट्रोल रूम में उन्हनि अंदरि थियण जी कोशिशि कई आहे। हीअ जेको नुक़सानु कयो वियो आहे, छो जो हीअ एरिया हूअं बि माना हर कंहिंखे हिते हलो न हूंदो आहे। असां बि हिते कवर जे हिसाब सां आहियूं। कमांड एंड कंट्रोल रूम हिते क़ाइमु थियल आहे। डिस्ट्रिक्ट साउथ जो हर थाणे में कमांड एंड कंट्रोल रूम हूंदो आहे। साउथ ज़ोन जो आहे जेको क्लिफ्टन जहिड़ो हसास एरिया आहे, अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार आहे। ईअं इन सां गॾोगॾु हीअ जेको सीवियो तरफ़ रस्तो वेंदो, सिक्योरिटी जे हिसाब सां हिते 24 कलाक एहलकार मुक़ररु हूंदा आहिनि ऐं जेके मॉनिटर कंदा आहिनि त के वारदात थिए त उनखे असां उते नोटिफाइड कराईंदा आहियूं। जेका गश्तदारी पुलिस हूंदी आहे उनखे उन तरफ़ रवानो कंदा आहिनि। जी।